दादलकारी जे बहराड़ी वारे इलाइक़े कींझड़ पिताफी में बि सकाफ़ती रिहाड़ो ख़ूबसूरत नमूने मल्हायो वियो। दी इंडस मॉडल स्कूल इंतज़ामिया तरफ़ां सिंधी कल्चर डे जे हवाले सां सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। सकाफ़ती प्रोग्राम में स्कूली शागिर्दनि तोड़े सिंधी नौजवाननि सकाफ़ती लिबास पहिरे भरपूर शिरकत कई। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां सकाफ़ती प्रोग्राम में सिंधी गीतनि ते बहितरीन परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो कयो वियो ऐं ॿारनि तरफ़ां मज़ाहिया टेबलोज़ ऐं खाका पेश करे आयल महिमाननि जूं दिलियूं खटे वरितियूं। जॾहिं त उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां सिंध जी तारीख़ जे हवाले सां तक़रीरूं करे शरीक थियल माण्हुनि खे सिंध जी सकाफ़त जी ॼाण ॾिनी। सकाफ़ती प्रोग्राम में सकाफ़ती सामान, हथ वारा पखा, मिटी जा थाम, रिलियूं, सिंधी टोपी, अजरक ऐं ॿिया सामान पिणु नुमाइश लाइ पेश कया विया। उन मौक़े ते स्कूल मालिक मीर मुर्तज़ा जो चवणु हो त सिंधी सकाफ़त जो प्रोग्राम मल्हाइण जो मक़सदु बहराड़ी ऐं पुठिते पयल इलाइक़नि जे माण्हुनि में तालीम जे शऊर खे करणु ऐं सकाफ़त खे पिणु उजागर करणु आहे। उन जो वधीक चवणु हो त सिंध हुकूमत खे घुर्जे त अहिड़े क़िस्म जा इवेंट पुठिते पयल इलाइक़े जी अवाम लाइ कराया वञनि, जीअं तालीम ऐं सकाफ़त खे ज़िंदा रखियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची